अॼु मां तव्हांखे हिकु राजा जी आखाणी थी ॿुधायांव जेको सभिनी ते ॾाढी दया कंदो हो। छा एॾी दया करणु सुठी ॻाल्हि आहे? अचो ॾिसूं। हाय दोस्तो, तव्हां सभु कीअं आहियो? अॼु बि आर्तवार में तव्हांजो स्वागत आहे। तव्हांजो आर्तवार सुठो थो वञे न? अचो त असां वधीक सुठो कयूं, थोरो सिंधी अदब ते ध्यानु ॾियूं। आखाणी शुरू कयूं। हिकु दफ़े हिकु राजा हो जंहिंजो नालो हो रंजीत सिंह। राजा रंजीत सिंह हिकु दफ़े शहर में घुमण लाइ वियो हो ऐं उन सां गॾु उनजो वज़ीर ऐं सिपाही बि गॾु निकिता हुआ। राजा हिकु दफ़े हिकु बाग़ मां लंघियो ऐं ओचितो ई हिकु पत्थर राजा जे निरड़ ते अची लॻो। राजा जे निरड़ मां रतु वहणु लॻो। निरड़ मतिलबु फॉरहेड। सिपाही हिकदमि दौड़िया ऐं ॿिनि छोकिरनि खे पकिड़े आया। उन्हनि खे राजा अॻियां हाज़िर कयाऊं। छोकिरनि ॾिठो त राजा जे निरड़ मां रतु पियो वहे ऐं हू ॾाढो डिॼी विया ऐं दिलि में चयाऊं ज़रूरु सज़ा मिलंदी। राजा छोकिरनि खां पुछियो त छा इहो पत्थर तव्हां उछलायो? छोकिरनि ॾकंदे हा कई। राजा पुछियो त तव्हां इहो पत्थर छो उछलायो? छोकिरनि चयो बाग़ में ॿेरनि जो वणु आहे ऐं असां ॿेरनि लाइ वणनि खे पत्थर हयो ऐं उन्हनि पत्थरनि मां हिकु पत्थर तव्हांखे अची लॻो। असांखां बराबरि ग़लती थी आहे। राजा चयो अगरि तव्हांजो पत्थर वण खे लॻे हा त वण छा तव्हांखे ॿेर ॾिए हा? वण इहो सबक़ु थो सेखारे त हमेशह भलाई कजे। इन करे मां तव्हांखे माफ़ु थो कयां ऐं तव्हां बाग़ मां बिना मोकल ॿेर थे पटिया, इहा त चोरी आहे। छोकिरनि हथ जोड़े चयो महाराज, असां इहो कमु अॻिते कीअं न कंदासीं। राजा हिननि खे चयो तव्हीं सुठा छोकिरा आहियो, पंहिंजो ॾोहु तव्हां क़बूलु कयो अथव, अॻिते ईअं न कजो। महाराजा हिकु सिपाहीअ खे हुकुम कयो त इन्हनि छोकिरनि खे थोरा ॿेर ॾे। हिते इहा आखाणी पूरी थी वई। रहम करणु ज़रूरी आहे पर बिना सोचे सम्झे, बिना सुञाणण जे, बिना परखण जे कंहिं ते बि रहम न कजे। जेके माण्हू ॾिसण जा सुठा लॻंदा आहिनि ज़रूरी न आहे त उहे अंदर जा बि सुठा ई हुजनि। त असांखे माण्हुनि खे परखी करे रहम करणु घुरिजे। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त वीडियो खे लाइक बि कजो, शेयर बि कजो ऐं कमेंट्स बि कजो ऐं थोरी रहम कयो, इन चैनल खे सब्सक्राइब कयो। हाणे असां मिलंदासीं ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।